जी नाज़रीन, थरपारकर ज़िले में अरबें रुपयनि जी लागत से आर ओ प्लांट्स लगाया विया हुआ। उहे आर ओ प्लांट 3 सालनि खां जेका से मशीनरी के कब्रिस्तान में तब्दील थियल आहिनि। आर ओ प्लांट जा मुलाज़िम आहिनि 700 खां वधीक जेके उहे 11 खां 12 महीना गुज़री विया आहिनि। पगारनि जे लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर केरु दांव ॿुधण वारो न आहे। हीअ मुलाज़िम एहतजाज कनि पिया प्रेस क्लब ते। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा था चवनि। बंदि करे छॾिया माण्हू वारा कढे खूह में पानी कढे, तकलीफ़ वारो पानी, खारो पानी ज़हर हो पीअंदा माण्हू। पीअण उहे पानी में बीमारी खारे माण्हुनि जाम थी जाती। थरपारकर में असांखे 12 महीननि खां पगारूं न ॾिनियूं वञनि थियूं ऐं पाणी पीअण लाइ परेशान आहियूं। आर बिल्कुलु करोड़ों रुपए जी लागत सां ठहिया जेको आहे मुकमल गैर फाइल थी चुका आहिनि। असां सिंध वज़ीर आला मुराद शाह साहब खे ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं थरपारकर जे चूंडियल नुमाइंदे खे अर्ज़ु था करियूं त इहो असांजा आर प्लान फाइल करे ऐं असांजो पगारूं 12 महीननि जो रहियल ॾिनियूं वञनि। बार बार एहतजाज करियूं था, पर असां वटि को बि हिते जो चूंडियल नुमाइंदो या का इंतिज़ामिया जो अयल माण्हू कोन थो अचे, न को आसरो थो ॾिए। असीं रोडनि ते दरबदर आहियूं। असां तक़रीबन 2020 खां वठी यको ते एहतजाज करियूं पिया, पर असांजी केरु बि दांव ॿुधण लाइ तयारु कोन्हे। 2020 खां वठी अॼु ॾींहं ताईं 13 महीना थी चुका आहिनि, पर 1 जनवरी खां असांजो जेको आहे सो पगार रहियल आहे ऐं असांजी केरु दांव कूक ॿुधण वारो कोन्हे। असांजी 70 ॾींहं खां जेको आहे सो कैंप लॻी पई आहे मिठी में ऐं पूरे थरपारकर ज़िले में जेको अरबें रुपए जी जेको हीअ आर ओ प्लांट लॻल आहिनि, उनजी केरु नज़रदारी तयारु करण लाइ कोन्हे। असीं जेको आहे सो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जनाब गुलज़ार अहमद साहब खे ऐं वज़ीर आला सिंध चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खे गुज़ारिश कंदासूं त महिरबानी करे असांजा रहियल पगार ॾेई असांखे सिंध गवर्नमेंट में ज़िम कयो वञे। असीं फाकी काशी करण लाइ ज़िंदगी तयारु आहे। असांजा बच्चा आहिनि बुख काटण लाइ मजबूर आहिनि, केरु ॿुधण लाइ न तयारु आहे। 12 महीना थी विया आहिनि, असांखे पगारूं कोन थी मिलनि। पाणी जेको आहे थर में अरबे खरबे जी मशीनरी लॻल आहे, उनजो केरु दख़ल करण लाइ तयारु न आहे। आर ओ प्लांट ऑपरेटरनि खे तक़रीबन 12 खां 13 महीना गुज़री चुका आहिनि, जिन्हनि खे पगारूं न मिलियूं आहिनि ऐं उहे सरापा एहतजाज आहिनि रोडनि ते। को बि असांजे चूंडियल नुमाइंदो थरपारकर जो न आहे आयो ऐं 69 ॾींहं थी चुका आहिनि। मिठी प्रेस क्लब जे अॻियां असांजी कैप बि लॻल आहे, जिते को बि चूंडियल नुमाइंदो न आहे पियो थो। 750 आर ओ प्लांट लॻाइण जो प्रोजेक्ट पाकोसिस कंपनी खे ॾिनो वियो, जंहिंमें 635 आर ओ प्लांट्स पाकोसिस कंपनी लॻाया आहिनि। बाक़ी तक़रीबन 270 आर ओ प्लांट जेके सरज़मी ते लॻाई न आहिनि, उनजी बजट जेका मिली भगत थी हड़प थी चुकी आहे। असांजे सिंध गवर्नमेंट, असांजे नेब चेयरमैन या अदारा जेके बि आहिनि, उहे नोटिस वठण लाइ तयारु न आहिनि। थरपारकर जी आवाम मुसलसल पाणी लाइ ऐं रोडनि ते सरापा एहतियात आहे, जंहिंजे 750 आर ओ प्लांट जा मुलाज़िम आहिनि जेके 12 महीननि खां सैलरी न मिलण जी वजह से उहे बुखूं काटे रहिया आहिनि। मुलाज़िम जेका से एहतजाज कंदे सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अहमद अली शेख खां मुतालबो कनि पिया त सोमोटो वरितो वञे। असां जेके हितां जा मुलाज़िम आहियूं, उन्हनि खे पगारूं ॾियण सां गॾोगॾु हीअ जेका से अरबें रुपयनि जी करप्शन थी आहे, इन जी जांच करे मुलवस जेके धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।